अॼु पाण गोविंद मालीअ जो सिंधी साहित्य में योगदान विषय ते ज़िक्र कंदासीं। हीउ विषय तव्हांजे BA पार्ट 3 जे सेकेंड पेपर में रखियलु आहे। अचो त ॾिसूं श्री गोविंद मालीअ जो सिंधी साहित्य में कहिड़ो योगदान आहे। गोविंद माली अॼु असांजे जातीअ जे फ़ख्र ऐं श्रद्धा जो पात्र आहे। सिंध जी भूमीअ लाइ हुब रखंदड़, सिंधू संस्कृतीअ जी जोति जाॻाईंदड़, हर संगीत महफ़िल में लाल जा झाटी चओ झूलेलाल जो नारो लॻाईंदड़ ऐं हर प्रोग्राम जे पछाड़ीअ में पलउ पाराईंदड़ त ईंदड़ चेटीचंड जो प्रोग्राम असीं हली सिंध में मल्हाईंदासीं। अहिड़ी हुब अलवतनीअ सां पर को साहित्यकार आहे त उहो आहे गोविंद माली। अहिड़नि सिंधियुनि जी शेदाई, सिंधियत जी हलचल जो रूह रवान साहित्यकार जो जनम हिकु ज़मींदार जे घर में 5 अगस्त 1921 में ठारूशाह ॻोठ में ज़िले नवाबशाह सिंध में थियो। स्कूली तइलीम ठारूशाह में पिराइण खां पोइ ऊची तइलीम पहिरियां ई कुझु वक़्तु शिकारपुर में ऐं पोइ कराचीअ जे DJ सिंध कॉलेज में पिरायईं। उतां BA करण खां पोइ वकालत जो वीचार थियुसि ऐं 1944 में LLB पास कयईं। पढ़ण जे ज़बरदस्त शौक़ हिन खे साहित्य में दिलचस्पी जाॻाई ऐं स्कूली जीवत ते लिखण जो शौक़ पिणु पैदा थियुसि। 14-15 सालनि जी उमिरि खां हिन कची फिकी शाइरीअ सां साहित्य खेत्र में पेर पातो। संदसि पहिरियों समाजी शहर 1936 में सनातन धर्म प्रचारक पत्रिका में शाये थियो। शुरूआती दौर जी शाइरीअ खां पोइ नसर नवीसीअ ॾांहुं लाड़ो रखियईं। माली साहिब साहित्य जी लॻभॻि हर शाख़ में रुचि रखंदे कलम आज़माई कई आहे। ख़ासि करे त हिन साहित्य जी हर सिन्फ़ नाविल, कहाणी, एकांकी, नाटक, कुझु मज़मून ऐं तनक़ीदी लेख पिणु लिखिया आहिनि। गोविंद माली 1942 तारे सिंधी साहित्य में मार्क्सवादी वीचारनि जे असर हेठि तरक़ी पसंद दौर शुरू थियो। हिन दौर जा मुख्य लेखक हुआ गोविंद माली, बरकत अली आज़ाद, सोभो ज्ञानचंदानी, आनंद गोलाणी, गोविंद माली, A.J. उत्तम, कीरत बाबाणी ऐं शेख अयास। हिन पंहिंजा प्रगतिवादी वीचार पंहिंजनि रचनाउनि द्वारा आम अॻियां रखिया, जिन में श्री गोविंद माली अहम हो। तंहिं करे खेसि तरक़ी पसंद दौर ऐं वीचारधारा जो बानी चई सघिजे थो। विरहाङे खां अॻु देश जी आज़ादी आंदोलन में फॉरवर्ड ब्लॉक में मार्क्सवादी ख़्यालनि जो पैरोकार रहियो हो। आज़ादी आंदोलन में बहिरो वठण वक़्तु विद्यार्थी हलचल जो अॻवान चूंडियो वियो हो, जंहिं करे जेल यात्रा ते बि वियो हो। कम्युनिस्ट वीचार, सेक्युलरिज़म, ग़रीबनि ऐं कमज़ोर इंसाननि जो हामी हो। ॿी महाभारी लड़ाई वक़्तु उसंदड़ लेखकनि मां हिकु हो। इन करे ई हित भारत में सिंधी ॿोलीअ जे बचाव बाबति कार्य करे सघियो आहे। सिंधियत, सिंधी ॿोली ऐं सिंधी कल्चर खे बचाइण ऐं सांढण लाइ कलाकार मंडली ठाहे सिंधी ॿोलीअ जे शीदनि खे गॾु करे खाउन मंच ते शहर नगर नगर ऐं देश विदेश में सिंधी संगीत में ॻाराए चौधारी रंग लाइ ॾिनो अथईं। कलाकार मंडल ऐं उन्हनि जी बि भगवंती नवाणी, सतरामदास रोहिड़ा, मदन जुमाणी वग़ैरह खां सवाइ माली दादा जी शख़्सियत अधूरी थी पवंदी। माली दादा जी रहनुमाईअ में कला ऐं फ़न जे हिन गुंचे सिंधियत जे बाग़ में अहिड़ा त गुल पैदा कया आहिनि, जिन जी सुगंध सां सिंधियत जी दुनिया अञा बि मुअतरु थियल आहे। विरहाङे खां पोइ भारत में अचण सां सिंधी साहित्य जे मैदान में सभिनी साहित्यकारनि जो मक़सदु साॻियो हो, पर खेनि पेट पालण जी चिंता सां गॾु ॿियूं बि घणेई मुश्किलातूं दरपेश आयूं। गोविंद माली सभिनी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾींदे सिंधी राग महरिफ़त घर घर में सिंधियत जाॻाई आहे ऐं सिंधियत जो एलची बणिजी सभिनी जी दिलनि जो कड़ो खड़काए खेनि जुजाग कयो अथईं। दार दार इदारनि में हिन केतिरा उहिदा बि संभालिया आहिनि ऐं मुंबई विश्वविद्यालय जे सिंधी बोर्ड ऑफ
स्टडी जो मुख्य मेंबर पिणु रहियो आहे। माली साहिबु हिकु सुठो अदाकार, हिदायतकार ऐं नाटक नवीस पिणु आहे ऐं हिन साहित्य जे हर सिन्फ़ ते कलम आज़माई कई आहे। हिकु ॻाल्हि ॿी त माली साहिबु स्टेज ऐं डायरेक्टर खां बि हिकु क़दम अॻिते वधाए फिल्म डायरेक्टर ऐं प्रोड्यूसर बणियो आहे। सचुपचु माली साहिबु हिकु बहुगुणी शख़्सियत आहे जंहिं न रुॻो साहित्य ऐं कला जे खेत्र में पाण मोकिलियो आहे पर साण साण सामाजिक खेत्र में बि हू काफ़ी सरगर्म रहियो आहे। मंझसि सिंधियत जो जज़्बो कूटाकूट भरियल आहे। हक़ीक़त में सामाजिक खेत्र में तरक़ी पसंद दौर जी टिमूर्ति माली कीरत ऐं उत्तम ऐं भेण पोपटी काफ़ी अॻिते रहिया आहिनि। भारत जे विधान में सिंधी ॿोलीअ खे 8हें शेड्यूल में आणण लाइ हिन तहरीक हलायो ऐं आख़िर सिंधी ॿोलीअ खे भारत जी जोड़जक में जोगी जाइ ॾियारी। इहो सभु सिंधियत जे साहित्य रूपी बाग़ जे मालीअ जे अथक कोशिश सां बरसवाब थियो। तंहिंखां पोइ हिन अदीब पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी अखिल भारतीय सिंधी ॿोली ऐं साहित्य सभा जो निर्माण कयो। इन्हीअ ई मुबारक मुराद सां त सिंधी ॿोली ऐं सिंधी साहित्य खे हथी मिली। हिन संस्था जे ज़ेर साए में भारत जे जुदा जुदा हंधनि ते साहित्य सम्मेलन, लेखक सेमिनार ऐं सभ्यतिक प्रोग्राम थिया आहिनि ऐं सिंधी साहित्य ऐं सिंधी तहज़ीब तरक़ीअ जी राह ते अॻिते विखूं वधाईंदी रही आहे। इहा त थी गोविंद मालीअ जी शख़्सियत। नेक्स्ट पार्ट में पाण गोविंद माली साहित्य जे हर सिन्फ़ ते कहिड़ीअ रीति कलम आज़माई आहे उन ते विस्तार सां रोशनी विझंदासीं।